अस्सलाम वालेकुम। ता सब ॾिसी रहो द अक्सा शो में सभिनीनि खे भली कार। प्रोग्राम में मौजूद आए राशिद खास के लिए दुआ भलो। टिकटॉक जर्नी कीअं स्टार्ट थी पहिरियों तव्हां ॿुधायो। मम्मी चलो स्टार्ट करो, मैं तुम्हारे साथ हूँ। सिंधी जी आया उन ते एक्टिंग कई सी, बाद में वरी छॾे आयासीं। टिकटॉक आया हो ठायासीं वरी छॾे वयासीं। हाणे अल्हम्दुलिल्लाह हले थी। कहिड़ी वीडियो हुई जेका वायरल थी? कार में मोबाइल उछलाए पे ना, उहा मुंहिंजी वीडियो मिलियन में हुई। अच्छा बचियो न कुछ भजी पियो। पर्चिन वाले सेगमेंट खेॾंदासीं। नवीद सोलंकी उन जी ॿ चङा ई ॿुधायो। हमेशा सेम कलर्स पाईंदा, ग्रीन। जेको मूंखे ॾाढो गंदो लॻंदो आहे। शिट केटीएम ते कम करनो। इनखे का नसीहत कयो। सुधरी वञे भाई, स्किन में छा चवां। मैं काली हूँ, काला रंग है गला लाला ठड पता नहीं क्या बोले। दूसरी लाइन बोले, ये नहीं आ रही समझ। मुझी जाल सोनी आ, छोटी आ, क्यूट आ, म्यूट आ। टिकटॉक तव्हांजी ज़िंदगी में कहिड़ो फ़ाइदो ॾिनो? न का ॿियो सवाल कयो, मां शादीशुदा। टिकटॉक का भला हो, कितने लोगों की शादियां करवाई है। सही गाना। द अक्सा शो हर जुमे ते रात जो 8:05 ते सिर्फ KTN ते।